शाह साईं बेत नंबर 30 में फरमाइनि था, सूरी आहे सिंगार अॻे ई आशिक़नि जो, मुड़ण मोटण मेणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असल आशिक़नि खे। मतलब त शाह साईं चवनि था, आशिक़नि लाइ असल खां ई सूर्य ते चढ़णु सचो ज़ेब आहे। सूर्य खां पासो करणु या सूर्य तां वापसि वहणु हिननि लाइ ऐब आहे। हो पदरी पट शहीद थियण जा कोडिया आहिनि। हिननि जो असल में ई सिर ॾियण जो अंजाम हो।